नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार घोटकी में सीनियर वकील सैयद वक़ार अली शाह पारां नाले वारे क़ानूनदान एडवोकेट असगर अली पनिहार खे हाई कोर्ट बार सखर जो नायब सदर ऐं लॉ कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल थियण जी ख़ुशी में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें एडवोकेट सदाम चंद, लियाकत अली मलाणो, राव आसिफ अली, सैयद अब्दुल लतीफ़ शाह, शौकत अली, राना रियाज़, राना मुमताज़ अली समेत ॿिनि वकील बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते असगर अली खे अजरक ऐं पटका पिण पाराया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे असगर अली चयो त वकीलनि खे दरपेश मसइलनि जे हल लाइ हू हर वसार कोशिशूं कंदो। हिन चयो त असांखे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे त वकीलनि जी ख़िदमत कई आहे ऐं इहो सिलसिलो आईंदा बि जारी रहंदो। हिन सैयद वक़ार अली शाह समेत ॿिनि सभिनी वकीलनि जा थोरा मञिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।